गाल हले पई फितरे जी जीअं असीं ज़िक्र कयोसीं जिन माण्हुनि जो ज़िक्र कयोसीं जेके नाहक ॿियनि जो हक़ खाइनि था उन ई माल मां वरी फितरो बि ॾियनि था ज़कात बि ॾियनि था ख़ैरात ऐं सदको बि कनि था छा इहो क़ाबिल क़बूल आहे? ज़बरदस्त उमूमन असांजा माण्हू जेके हिकु त पहिरीं बख़ील आहिनि, जी ख़र्च कोन था, हराम बि जेके कमाईंदा उहे बि कोन था ख़र्च कनि, ऐं जेके ख़र्च कनि था उन्हनि खे सोचणु खपे त सदको ऐं जेका ख़ैरात आहे, ज़कात आहे, उहो तज़किया माल आहे ऐं उन खां पोइ तज़किया नफ़्स आहे, उन सां नफ़्स पाक थींदो आहे त ऐं माल पाक थींदो आहे। पर जेको माल ई पहिरीं पलीद हुजे ऐं हराम कमायल हुजे, मिसाल जे तौर ते डकैती जो माल आहे, जुआ जो माल आहे, फ़ाहिशी जो माल आहे, उहो माल जंहिंखे अलाह ऐं उनजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नाजाइज़ करार ॾिनो आहे, उन माल मां जेकॾहिं ज़कात ऐं सदकात कढी न त इहो क़ाबिल क़बूल कोन्हे को, छो जे करे अलाह पाक आहे ऐं पाक शइ खे पसंदि करे थो। सुभान अल्लाह। अलाह साईं फरमायो त तव्हां जेको अलाह जे राह में पेश कयो उहो पाकीज़ा माल पेश कयो। नोट कयो त असां मां को बि माण्हू इज़तदार हुजे ऐं उनखे पारूथी मानीअ जे बजाए, पारूथी अञा भली आहे, बदबूदार खाधो खणी उनखे ॾिनो वञे त भाॼी खाओ न धप अचे उहो खाईंदो? बिल्कुलु बि न। हाणे जॾहिं उहो संवरियल आहे ऐं पारूथो आहे, उहो माण्हू कोन थो वठे त उहो ख़ुदा जेको गयूर आहे उहो माल इहो कीअं वठंदो? तव्हां बेशक हिकिड़ी खार करियो, हिकिड़ी खार करियो, पर पाकीज़ा माल मां ॾियो। नोट कयो त मुशरिकीन मक्का मुतवली हुया काबतुल्लाह जा 360 बुत पियल आहे, त उहे बि हज जी ख़िदमत कंदा हुआ, पाणी पियारींदा हुआ ऐं उहे हाजी वरी हिन खे नज़राना ॾींदा। अॼु जीअं दरगाहनि ते कुझु माण्हू मुजावर थी वेठा आहिनि, उन्हनि पंहिंजो ज़रिए माश इन खे ठाहियो आहे। हालांकि इहो न थियणु खपे। जी कंहिं बि माण्हू खां तव्हां पुछो त बाबा इहो मुर्शिद तुंहिंजो छा थो करे, त उहो चवंदो छा मतिलबु? अरे बाबा ठीकु आहे, उहा गादी हले थी, पर सोर्स ऑफ इनकम छा आहे हुनजी? नज़राना इहो त शरीयत में जाइज़ त कोन्हे। यानी भाड़े वेहण, हज़रत अली सभ खां वॾा इमाम हुया, सभ खां वॾा वली हुया, पर पाण ज़रिए आमदनी चाहियो यहूदी जे बाग खे गुॾ पिया कनि। उन मां गॾु माण्हू अॼु यानी गादियुनि ते वेठा आहिनि, अबा सोर्स ऑफ आहे तुंहिंजे मुर्शिद जो सोर्स ऑफ इनकम छा आहे इहो त ॿुधा। अलाह जा वली जेको घरु खणी थो वञे, जंहिं मां सुबुह जी मानी पचे थी, राति जी मानी पचे थी, जंहिं मां गाॾी जो पेट्रोल अचे थो, त इन जे लाइ पाकीज़ा माल। पाकीज़ा कीअं? मुशरिकीन मक्का जॾहिं काबे जी तामीर कनि पिया त उन्हनि बि इहो चयो त बाबा जेका काबे जी तामीर थींदी उहा जाइज़ माल मां थींदी। उहे बि सम्झनि पिया त अलाह पाक आहे, त पाक ई माल खे पसंदि कंदो आहे। त जेके माण्हू अलाह जे राह में ख़र्च कनि उन्हनि खे खपे त पाकीज़ा कनि ऐं दिलि खोले ख़र्च कनि। हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक हिकिड़ो वक़्त जो वॾो कामिल वली गुज़रियो आहे, ग़ालिबन उहो ताबई आहे। उहे हज ते निकिता पंहिंजे दोस्तनि सां गॾु, ॾिसनि त वाट ते हिकु औरत आहे ऐं उहा कचिरे में मुल पखी हो, उहो खणी ऐं उन तां खंभड़ा लाहे ऐं विधई पंहिंजे थांव में। अब्दुल्ला बिन मुबारक वेझो आयो ऐं उनखे चई त अमा हीउ छा आहे? उहा परदेदार औरत ई, हुन चयो त इते ई ॻाल्हि आहे, हेॾे वेझो न अचे, इते ई ॻाल्हि आहे। त हुन चयो मां नौजवान हयादार आहियां, पर ॿुधा त सही छा आहे? की ॻाल्हि आहे त मुंहिंजा बछड़ा कुझु ॾींहंनि खां बुखिया, उनखे खाइण जे लाइ कुझु कोन हो। हाणे मूं वटि आख़िरी ऑप्शन इहो हो त मुर्दार खाई हुननि जो मां पेट भरियां। पोइ अब्दुल्ला बिन मुबारक रज़ी अल्लाह हुन पंहिंजे साथियुनि सां मशवरो कयो त जंहिं ख़ुदा जे लाइ हज ते हलो था उहो हज पाणे क़बूल कंदो, वरी तौफ़ीक़ ॾींदो ज़िंदगी रही त ॿिए साल नेक्स्ट ईयर असां ईंदासूं। इहो सॼो माल इन कुराड़ी जे हवाले कयो त इहो बच्चनि खे खाराए। बुखायल जो पेट भरणु, बुखायल जो पेट भरणु, जॾहिं उहो बुखायल हुजे, अलाह जे रज़ा इन खां वधीक ॿी कंहिं शइ में कान्हे का। बुखायल जे पेट खे भरणु 100 तबलीगुनि खां बहितर आहे, 100 ॿिया कमनि खां बहितर आहे। जेकॾहिं को बुखायल आहे उनखे कयो। तव्हांजे पाड़े में को बुखायल आहे, को मिसकीन आहे, को यतीम आहे, नादार आहे, तव्हां हज ते वञो था, भले वञो, पर हुनजो ख़्यालु कयो। तव्हां उमिरो कयो, बेशक कयो, तव्हां ॿियूं वॾा कम कयो, भले कयो, पर पहिरीं अलाह जे मख़लूक जी ख़िदमत। सर्व द ह्यूमैनिटी, इट इज़ ऑर्डर ऑफ अलाह एंड इट इज़ एक्ट ऑफ द प्रोफेट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। त जेका मख़लूक जी ख़िदमत आहे न, इहो अलाह जो हुकुम आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो अमल आहे। अल ख़ल्क़ु यालुल्लाह, मख़लूक अलाह जो हुकुम आहे, पर उन में ख़्यालु कयो त स्पेशल हीउ रमज़ान जो मुबारक महीनो आहे, असांजे सिंध जा वॾे रहो, ख़ुदा जो वास्तो अथव, ख़ुदा जो वास्तो अथव। इहे तव्हांजे बराबरि में जेके मिसकीन, नादार, ग़रीब आहिनि, इन्हनि ते तव्हां ख़र्च कयो। जेके हारी ज़मीनुनि में कमु कनि था, जी हर हारी, जंहिंखे असां चवंदा आहियूं हर हारी, इन्हनि ते कयो। अव्हां जे महलातुनि जे आस पास जेके ग़रीब मिसकीनुनि ते तव्हां ख़र्च कयो, अलाह ॾींदो। मां तव्हां हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि ॿुधायां।
त जंहिं माण्हू जो जिथे माल हूंदो आहे न उते उनजी मोहबत हूंदी आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे हवारियुनि खे माउंटेन ते जबल ते बीही ऐं तबलीग कनि पिया। जी हुन चयो त तव्हां दुनिया में माल छो था कठे कयो? न कयो। ज़मीन ते माल कठे न कयो। हिते चोरी जो ख़दशो आहे, ज़ाया थियण जो ख़दशो आहे, कीड़नि खाइण जे चोरी थियण जो ख़दशो आहे, पर इहो माल तव्हां आसमान ते मोकिलियो, यानी अलाह ॾे मोकिलियो। उन अकाउंट में जॾहिं तव्हां वटि वियो त उहो ज़ाया कोन थींदो। 700 गुनाह अलाह साईं हुनखे वधाए माल खे ॾींदो जेकॾहिं तव्हां अलाह जे राह में हुनखे ख़र्च कयो।